अख़बार में अवां खे भलीकार ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ॿुधायां, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी सबबि रहवासी ख़ौफ़ में वरतल आहिनि, जॾहिं त मेहर ऐं आदलपुर में शहरी ऐं सियासी समाजी अॻवान बदअमनी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। अवां खे ॿुधायां पियो नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि में बदअमनी सबबि रहवासी ख़ौफ़ में वरतल आहिनि। मेहर ऐं आदलपुर में शहरी ऐं सियासी समाजी अॻवान बदअमनी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। संदनि चवणु आहे त बदअमनी सबबि रहवासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में नाकाम थी वई आहे। आदिलपुर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद कलवड़ असां सां लाइन ते मौजूद आहे। जी माजिद कलवड़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, आदलपुर ऐं उनजे भरपासे वारे इलाइक़नि में अमन अमान बहाल न थियण ख़िलाफ़ आदलपुर में जीआईयू अॻुवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो टायरनि खे बाहि ॾेई धरणो हुयो। जेका पोइ आदलपुर जे जेका खानपुर मार्ग आहे, ईंदड़ ट्रैफ़िक आहे, उहा मुअतल थी वई ऐं काफ़ी भारी जेका तादाद में गाॾियूं भेजी वयूं, जॾहिं त काफ़ी कलाकनि ताईं जेका ट्रैफ़िक मुअतल रही। जॾहिं त वाक़िया रहंदे SHO शरद अब्बास सदराणी पहुतो, जेका पोइ हुन जेको आहे धरणे में मौजूदु एहतजाज कंदड़नि मौलाना नसरुल्लाह कबूल, मौलाना इम्तियाज़ कबूल, मौलाना कासिम खोड़ ऐं ॿियनि सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिंखां पोइ हुनजा मुतालबा मञिया विया। जंहिंखां पोइ जेको आहे आदलपुर खानपुर रोड जेको टायर खे बाहियूं ॾेई जेको आहे ब्लॉक ते वियो, हुनखे जेको आहे बहाल कयो। जी महिरबानी अवां जी माजिद कलवड़ तफ़सील ॾियण लाइ। आदिलपुर में शहरी ऐं सियासी समाजी अॻवान बदअमनी ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया आहिनि। संदनि चवणु आहे त बदअमनी सबबि रहवासी घरनि ताईं महदूद आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में बि नाकाम थी वई आहे।